अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ सी रहा हो हथियार न्यूज़ आओ या आदम चबाणी सिंध के 3 नंबर शहर सखर में कदीमी मागन ते सियासतदाननि कब्ज़ो करे छॾियो। असां सां हथियार न्यूज़ जो डायरेक्ट न्यूज़ मौजूद है उमर चबाणी, वधीक उन खां मालूमात कंदासीं। जी उमर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, आउं हिन वक्त मौजूद आहियां सखर जे क़दीमी आसार लाखन जे दड़े जे, जेको 9000 साल पुराणो क़दीमी शहर आहे। मुअनि जे दड़े खां वधीक क़दीम आहे, जेको अॼुकल्ह ही कब्ज़ा माफ़िया जे वर चढ़ियल आहे। ही ॾिसो, मुंहिंजो कैमरामैन वांगुरु ॾेखारे सघे त हीअ असांजे सियासतदान नोमान इस्लाम दीन शेख जे कब्ज़ो हेठि आयल आहे। वधीक असां पुछा कंदासीं। असां सां हिकु शहरी मौजूदु आहे, उनजो छा चवणु आहे? जी जी, असांजो चवणु आहे हितां असां राश सखर जे इलाही टाइम थी वियो आहे, असांजा वॾा रहंदा हिते। ऐं असां इहो सोचूं था त असां हिन इलाइक़े खे ख़ाली करायो वञे, हिन कब्ज़नि खे छॾायो वञे ऐं हिते म्यूज़ियम ठाहिरायो वञे, महिरबानी करे। जी बिल्कुलु, हिन जो चवणु आहे त ॿाहिरि मुल्क जा ॿाहिरि सूबनि जा माण्हू बि हिते घुमणु अचनि, हिते म्यूज़ियम ठहियो वञे, हिन खे आबाद कयो वञे। जीअं असांजा हितां जा माण्हू मुअनि जे दड़े ते घुमणु वञनि था, उहा हिते सखर में अचनि। जीअं असांजा हिते माण्हू आहिनि, सभु कंहिं माण्हू खे बि ख़बर न आहे त हिते को लाखनि जो दड़ो आहे। जी जी उमर चबाणी, तफ़सीलनि खां आगाह करण जी महिरबानी।